नासिक ख़बरवास शेयर कंदासीं। पाकिस्तान ऐं चीन पारां बतरफ़ी लाॻापा वधीक मज़बूत करण, दिफ़ा ऐं वापार जे शोबनि में सहकार वधाइण ते इतफ़ाक़ कयो वरितो। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं चीन जे परॾेही वज़ीर वांग यी चयो आहे त कंहिंखे बि पाक चीन दोस्ती खे नुक़सान पहुचाइण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। चीन जे शहर में परॾेही मामलनि वारे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चीनी परॾेही वज़ीर वांग सी सां मुलाक़ात बाद कयल प्रेस कॉन्फ्रेंस में चयो आहे त पाकिस्तान ऐं चीन जी दोस्ती वक़्त सां गॾु मज़बूत थी रही आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त हर मुश्किल वक़्त में चीन जी भरपूर सागात ते हू चीन सां थोरा वञे थो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त पाकिस्तान चीनी शहरनि ते थियल दहशतगर्द हमलनि जी मज़म्मत करे थो ऐं चीनी शहरनि ते हमलो कंदड़नि खे कानून जे कटहरे में आंदो वेंदो। आगाह कई पिया खे परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त पाकिस्तान ख़िते में अमन जो ख़्वाहिशमंद आहे। सी ब्रेक मंसूबे ते कम कंदड़ चीनी शहरनि जी सिक्योरिटी यकीनी बणाइनि पिया। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त भारत वलयल कश्मीर में मुसलमान अक्सरियत खे अक़लियत में तब्दील करण जूं कोशिशूं करे रहियो आहे। चीन जे परॾेही वज़ीर वांग सी चयो त हू परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो खे चीन जे दौरे ते ख़ुश आमदेद करे थो। संदसि दौरो पाक चीन लाॻापा मज़बूत करण में मुफ़ीद साबित थींदो। इतला